अस्सलाम वालेकुम, माया सलाउद्दीन अवानी सीरिया सिंधी थाट्स पर्ल्स ऑफ इंडस में तव्हां सभिनी खे भलीकार। पर्ल्स ऑफ इंडस हिकिड़ो अहिड़ो सेगमेंट आहे जंहिंमें असां महिराण जा मोती खणी ईंदा आहियूं जेके प्रोफेशनल हूंदा आहिनि, स्किल्ड हूंदा आहिनि ऐं पंहिंजे कम में कमाल रखंदड़ हूंदा आहिनि। चवंदा आहिनि त ज़िंदगी ॿिनि तरीक़नि सां जी सघिजे थी। हिकु इहो आहे त तव्हां कंहिंजे तजुर्बे मां लर्न करे ज़िंदगी सिखो या पाण तजुर्बा कयो, पर हीउ जदीद दौरु आहे। असांखे वधि खां वधि ॿियनि जे एक्सपीरियंस मां, ॿियनि जी लर्निंग्स मां सिखी करे पंहिंजी लाइफ खे का वक़्त सां इलाही जल्द में का सुठी डायरेक्शन ॾेई सघिजे। सो उन ई सिलसिले में अॼु असां सां वेल प्रोफेशनल स्किल्ड पर्सनैलिटी असां सां गॾु आहे सर इमरान अली मुशवाणी साहिब जन, जेके हिकु मेडिसन कंपनी सां बिलोंग कनि था, मैनेजर आहिनि। काफ़ी ज़बरदस्त एक्सपीरियंस रहियो आहे, पाण यंग आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ो स्प्रिट आहे। हमेशह उन्हनि ज़बरदस्त परफॉर्मेंस ॾिनी आहे, पंहिंजो मक़ाम हासिलु कयो आहे ऐं न फ़क़ति एतिरो पर हर नौजवान जे लाइ हिकु इंस्पायरेशन रहिया आहिनि। सो असां उन पर्सनैलिटी सां डिस्कशन कंदासीं ऐं उन जी पर्सनैलिटी मां उहे राज़ सिखण जी कोशिशि कंदासीं जिन खे अपनाए करे उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में एॾियूं वॾियूं अचीवमेंट्स हासिलु कयूं आहिनि। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे सेगमेंट खे। सर वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं पंहिंजे मसरूफ़ शेड्यूल मंझां तव्हांखे हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो आहे संडे फ्री, ऐं उहो बि अॼु तव्हांजो असां ख़ैर सां खसे वरितोसीं। मोस्ट वेलकम। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। सर असांजे ऑडियंस खे पंहिंजो मुख़्तसिर तालीमी सफ़र ॿुधायो त तव्हांजो तालीमी सफ़र कीअं है, एक्सपीरियंस कीअं रहियो तव्हांजो? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल वॾी महिरबानी सलाउद्दीन साहब। आई वुड एनकरेज यू कि तव्हां जेके एक्टिविटीज़ कयो था नौजवाननि में उत्साह पैदा करण जे लाइ, डिफरेंट समाजी ऐं साइंसी लिहाज़ खां तव्हां कुझु प्रोग्राम्स कंडक्ट कयो था जेको तमामु इनकरेजिंग आहे ऐं उमेद आहे अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ ऑनगोइंग बि थींदियूं रहनि। अच्छा, तव्हां मूंखां सुवालु पुछो त मुंहिंजो तालीमी सफ़र आहे। त मुंहिंजी इंटरमीडिएट पंहिंजे मदे जी शहर मां ई थियल आहे। उनखां पोइ मां 2007 में मूव कयो लारकाना। अच्छा, फॉर हायर एजुकेशन। लारकाना में मां अलहमदुलिल्लाह आई हैव डन ग्रेजुएशन इन कॉमर्स। आफ्टर दैट आई गॉट एडमिशन in diploma associate engineer in technical college. So I have also degree of DAE, electrical engineer. So beside this I have done also diploma in information technology from technical college Larkana. गॾो गॾु 2009 जो इहो टाइम हो। जीअं ई मुंहिंजो ग्रेजुएशन जो सिलसिलो पूरो थियो त पोइ मां 2010 में हिकिड़े दोस्त जेको आहे उन इन्फॉर्म कयो त हिकिड़ी मल्टीनेशनल ऑर्गेनाइज़ेशन में जेको आहे वैकेंसी आई आहे ऐं तव्हां इंटरव्यू जे लाइ जेकॾहिं वञो त उहो तव्हां अपॉर्चुनिटी अवेल करे सघो था। उनखां पोइ 2015 में मां तालीमी, छो जो तव्हांजो रिलेटेड सुवाल हो, त 2015 में मूंखे ज़रूरत पई त यार मूंखे मास्टर्स जी डिग्री एटलीस्ट हुअणु खपे। अच्छा, त मां 2015 में 15-16 2 इयर्स प्रोग्राम हो, त 16 इयर्स एजुकेशन मुंहिंजी 2016 ताईं अलहमदिल्ला कंप्लीट थी। पोइ वरी मुंहिंजा उन में डिफरेंट डिप्लोमा ऐं उनखां अलावा शार्ट कोर्सिस ऐं उनखां अलावा स्किल जा कोर्सिस, काफ़ी ट्रेनिंग्स डिफरेंट। सर मेडिकल जी फील्ड में तव्हां हिन वक़्तु आहियो ऐं तव्हां काफ़ी डिग्रियूं पंहिंजे फील्ड खां मुख़्तलिफ़ ॿुधायो था, त तव्हांजो हिन वक़्तु माशाल्लाह हिकु सुठी पोज़ीशन में आहियो। तव्हां काफ़ी वॾा शहर मुल्क घुमी वेठा आहियो इन पंहिंजे इन मतिलबु पंहिंजे टैलेंट जे करे ऐं पंहिंजी इन जॉब जे करे। तव्हांजो इन ताईं पुॼणु कीअं थियो, मतिलबु इन फील्ड में जिते तव्हां हिन वक़्तु मैनेजर तौरु कमु कयो था, हिकु मल्टीनेशनल कंपनी आहे? तमामु सुठो सुवालु आहे। अदा बेसिकली ॾिसो, असांजी जेका सोसाइटी आहे, असां गवर्नमेंट जॉब जे तरफ़ वधीक माइल हूंदा आहियूं एज़ कम्पेयर टू प्राइवेट सेक्टर। ठीकु आहे, थियो ईअं त मां 2009 में जीअं ग्रेजुएशन कंप्लीट कई त मां PCS जी तयारी कंदो हुअमि उन टाइम। अच्छा जी, रेगुलर बेसिस ते मुंहिंजो वञणु थींदो हुयो शाहनवाज़ लाइब्रेरी, उते सेल्फ स्टडी थींदी हुई, अकेडमीज़ मां जॉइन कयूं लारकाना में ई। पोइ 2010 में मां हिकिड़े दोस्त सां रहंदो हुअमि, उहो मेडिकल रेप हूंदो। अच्छा, हा, उन्हनि इहा ॻाल्हि कई त मल्टीनेशनल कंपनी एबर्ट आहे, उन में तव्हांजे लाइ जेको आहे जॉब आई आहे, तव्हां जी इंग्लिश बि साउंड आहे ऐं तव्हां टैलेंटेड बि आहियो, लेट्स सी तव्हां उन मल्टीनेशनल कंपनी में तव्हां जेको आहे अपीयर थियो इंटरव्यू जे लाइ ऐं क्वालिफाई करे ॾेखारियो। यानी कि जस्ट लाइक अ टास्क आई गॉट द अपॉर्चुनिटी टू गिव द इंटरव्यू इन द पर्टिकुलर ऑर्गेनाइज़ेशन। त ईअं ई मुंहिंजो अचणु थी वियो इतफ़ाक़ सां। सही, पोइ साल ताईं त यकीन कयो त माना इहो हो त उन छो जो पूरो मुंहिंजो जेको बैकग्राउंड हो एजुकेशन जो, उहो अकाउंटिंग जो, कॉमर्स जो, बिज़नेस डिफरेंट आहे। जी जी, पर फील्ड जी जॉब टोटली डिफरेंट हुई। सही, ईअं हो त इन सिलसिले खे पोइ असां जॾहिं मां 1-2 साल उन में कंटिन्यू कयो त पोइ मां चयुमि जॾहिं
हिन फील्ड में चाम आहे पोइ दिलि जान सां हुन ते कमु कयो ऐं अलहमदिल्ला पोइ हिन फील्ड में इन थी वियासीं। सही सर, ॾाढो भलो। अच्छा सर, मतिलबु अगरि तव्हां इन खे रूट इन जी ठाहियो त उहा इहा आहे त हिकु मेडिकल रेप खां तव्हां स्टार्ट कयो, जेको अक्सर असांजो जेके इहे डॉक्टर्स वटि विज़िट कंदा आहिनि मुख़्तलिफ़ उन दवाउनि जे हवाले खां। जी जी बिल्कुलु। ऐं इन जो अगरि को नौजवान इन में अपीयर थियणु चाहे त उन जे लाइ बि रोड मैप कुझु इन ई अंदाज़ जो आहे त हू इन तरीक़े सां इन थी सघे थो इन जॻह ते अचण जे लाइ? बिल्कुलु बिल्कुलु। बेसिकली मेडिकल फील्ड में जॉइन करण लाइ तव्हांखे एटलीस्ट BSc जो हुजणु ज़रूरी आहे। अच्छा। यानी कि बैचलर इन साइंस में ग्रेजुएट हुजो। ग्रेजुएशन त मस्ट आहे मगर बैचलर इन साइंस प्रिफर्ड आहे। अच्छा। या वरी फार्म D तव्हांजी थियल हुजे। अच्छा, उहा छा आहे, थोरो वज़ाहत कजो इन जी। फार्म D जो आहे पर्टिकुलर मेडिकल फील्ड आहे, ठीकु आहे, जंहिंमें पूरो मेडिकली बैकग्राउंड तव्हांखे पढ़ायो वेंदो आहे। हाणे 5 years जी उहा डिग्री आहे। अच्छा। उहा जेका यूनिवर्सिटी उहा डिग्री ॾिए थी ऐं रेगुलर बेसिस ते तव्हां क्लास अटेंड कंदव, पार्टिसिपेट जस्ट लाइक ईअं सम्झो त 90% 80% तव्हां ॼणो MBBS कई आहे। अच्छा जी। उन में सिर्फ़ु हाउस जॉब ऐं प्रैक्टिकल डायग्नोस्टिक न हूंदी आहे, बाक़ी जेके बि पेचीदगियूं आहिनि उहे सेम ई आहिनि मेडिकल वारियूं फार्म D जे लाइ। सही जी। मतिलबु पोइ इन्हनि डिग्रियुनि खां बाद में हू मेडिकल रेप। अच्छा सर, मां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे, असांजा काफ़ी नौजवान कोशिशि कंदा आहिनि, छो त तव्हां सां बि अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा राब्ता थींदा हूंदा। इंस्पायरेशन त आहे न तव्हांजी पोस्ट, तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो कमकार माशाल्लाह, पर असां डिसअपॉइंटमेंट जल्दी थी वेंदा आहियूं ऐं मतिलबु उन सां कीअं फाइट कजे। हिन एॾो मतिलबु फास्ट दौरु आहे, असांजो नौजवान जॾहिं बि हिन में इन थिए थो, ख़ासि करे मेडिकल रेप वारे हुन फील्ड में, उनखे पंहिंजो फ्यूचर घटि नज़र अचे थो। पोइ या त ईअं चऊं त उनखे अञा त इन शइ जी बहितर इंफॉर्मेशन न आहे, या उनखे अञा कंहिं ॿी शइ जो मतिलबु अवेयर हुजणु ज़रूरी आहे जंहिंमें हू मोटिवेटेड थी करे उनखे लॻो रहे पंहिंजी जॉब ते कमु करण जे लाइ, त जीअं हू इन अचीवमेंट खे हासिलु करे सघे। तमामु वैलिड सवाल आहे तव्हांजो। ॾिसो बेसिकली असांजा माण्हू या असांजी सोसाइटी हिन वक़्तु ताईं प्राइवेट सेक्टर खे एक्नोलेज न कयो आहे। न कयो आहे डेफिनेटली। ऑनेस्टली स्पीकिंग त असां गवर्नमेंट डिपेंडेंट वधीक आहियूं। ईअं ई ठीकु आहे। असांजा माइंड सेट प्राइवेट जॉब खे अवेल करण लाइ तयार ई न आहिनि। छो जो हिकु त एनवायरमेंटल इफेक्ट आहे, हे असांजी जेको अंदरियों पार्ट आहे सिंध जो, जेकॾहिं असां हैदराबाद खां हेठि चऊं था दादू आहे, लारकाना आहे, जैकबाद आहे, सखर आहे, हाणे इन में असांजो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त जेकॾहिं असांखे गवर्नमेंट जॉब मिले थी त इट वुड बी अवर प्रायोरिटी, राइट। ॿियो जेकॾहिं प्राइवेट सेक्टर में एक्सीडेंटली जेकॾहिं नौजवान अची बि वञनि था, उहो बेसिकली टाइम पास करण था अचनि। सही, जेसिताईं का गवर्नमेंट जॉब मिले। आई हैव यानी कि सो मैनी एग्जाम्पल्स ऑन द पर्टिकुलर थिंग दैट के नौजवान अचनि था, अदा गवर्नमेंट सेक्टर में अप्लाई करे चुका आहिनि ऑलरेडी, ठीकु आहे, दे आर वेटिंग फॉर देयर रिज़ल्ट एंड सल्यूशंस, मतिलबु अपीयर थियनि था, उन्हनि खे पंहिंजी थोरो शायदि कैपेबिलिटीज़ ते डाउट आहे या जेको बि आहे, त जेको इन बिटवीन स्पेस आहे दे वांट टू गेट इन प्राइवेट सेक्टर, राइट, फॉर टाइम बीइंग। त पोइ थिए छा थो, कुझु नौजवान जेकॾहिं कैपेबिलिटीज़ आहिनि उन्हनि में, त उन्हनि खे जेके जीअं अपॉर्चुनिटी गवर्नमेंट में मिली थी वञे त प्राइवेट सेक्टर खे डिस्कनेक्ट करे उहो गवर्नमेंट जा खे अवेल कनि था। बाक़ी तव्हां ॾिसो जिन माण्हुनि अच्छा जेके एक्सीडेंटली बि आया, जीअं मां पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾिनो त मुंहिंजी बाय चॉइस जेको आहे न हुयो त मां हिन सेल्स जी फील्ड में ईंदुमि। सही। पर थियो छा, एक्सीडेंटली अची वियासीं, पोइ जॾहिं साल खां पोइ मां रियलाइज़ कयो त यार हिन में अपॉर्चुनिटीज़, ग्रोथ अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं, ग्रोथ अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं। त पोइ मां चयो यार छो न मां जेको आहे न हिन सेक्टर खे, जॾहिं मूंखे थोरो एक्सपीरियंस बि रहियो आहे, साल 2 साल थी विया आहिनि, हिन सेक्टर खे ई मां पंहिंजो कैरियर ठाहियां। त उन में तव्हां जेकॾहिं ज़ील ऐं ज़ीज़ सां कमु कयो था, लॉयलिटी सां कमु कयो था, त रिज़ल्ट विल बी टू यूअर फेवर। त इहे ई आहे त नौजवान जेके बि अचणु चाहिनि था त जेकॾहिं हिन प्राइवेट सेक्टर में अचनि, मुख़्तलिफ़ आहिनि। ॾिसो मेडिकल जी फील्ड्स आहिनि, प्राइवेट सेक्टर में मल्टीपल तव्हांखे चॉइसिस आहिनि। तव्हां जंहिं बि फील्ड में अचणु चाहियो था, तव्हां लॉयलिटी सां अचो, तव्हां महिनत कयो ऐं तव्हां उन में पंहिंजियूं जेके कैपेबिलिटीज़ आहिनि उनखे प्रैक्टिकली साबित कयो ऐं तव्हां अॻिते अची सघो था। सही सही। असांजो सर वॾो मसइलो त इहो आहे त असां मतिलबु जॾहिं बि कंहिं जॻह ते कमु कंदा आहियूं त पंहिंजूं नंढियूं नंढियूं चालाकियूं ते अप्लाई कंदा आहियूं, मतिलबु टाइम पास करिणो आहे, ऐं यकीननि रिज़ल्ट्स बि असांजे साम्हूं आहिनि, अहिड़ा ख़ासि असांखे रिज़ल्ट्स नथा मिलनि। असां त सर मतिलबु असां हिन शइ जा क़ाइल हूंदा आहियूं त जॾहिं को कामयाबु थींदो आहे त उनजे लाइ क्लैपिंग बि कंदा आहियूं, उनखे ऑन बि कंदा आहियूं। पर जॾहिं असां स्ट्रगल वारे पीरियड में हूंदा आहियूं त चवंदा आहिनि त यतीम हूंदी आहे असांजी नाकामी ऐं
कामयाबी जा खोड़ सारा वारिस जागी पवंदा आहिनि। बिल्कुलु। तव्हांजो इहो डार्क ट्रेवलिंग तव्हांजी इन मतिलबु पंहिंजी इन कामयाबीअ जे पोयां उहा कीअं रही, उन जा कहिड़ा वाक़िया आहिनि जेके तव्हांखे अॼु बि यादि आहिनि, तव्हां डिसअपॉइंटमेंट्स मां गुज़रियो, फाइट कयो तव्हां उन्हनि खे? तव्हां मूंखे वठी विया हो अॼु खां 12 साल पोइ ते 2011 जो टाइम हो। 2010 में मां हिन फील्ड में इन थियो आहियां ऐं 2010 में जेको आहे फस्ट जेको डे आहे मां उन ॾींहं खां ॿुधायां थो त जून जो महीनो आई हैव कंप्लीटेड माई ट्रेनिंग एट हेड ऑफिस इन कराची। उन खां पोइ मां जॾहिं प्रैक्टिकली फील्ड में आयुमि, टू बी ऑनेस्ट उन खां पहिरियां जॾहिं मां PCS जी तयारी कंदो हुअमि, या त शाहनवाज़ लाइब्रेरी हूंदी, फुल एयर कंडीशन्स रूम्स हूंदा, हॉल्स हूंदा, यू नो वेरी वेल, ऐं जिते मां रहंदो हुअमि उते बि AC वग़ैरह सिलसिलो हूंदो। त मां छा चइबो मम्मी डैडी जेकॾहिं चाइल्ड हुयसि या स्टूडेंट हुयुसि हुन टाइम, त जॾहिं मां 7 जून ते 2010 ते मां जॾहिं फील्ड में वियुमि ऐं 15 किलनि जो हिकिड़ो बैग हो मूंखे, जंहिंमें असांखे फिजिशियन सैंपल्स उन में हूंदा, लिटरेचर्स हूंदा ऐं जेके रिलेटेड फील्ड सां शयूं उहो गॾु हुयूं। उहो वर्किंग असां जॾहिं डोर टू डोर पंहिंजे कस्टमर्स ॾे वियासीं, ऑनेस्टली स्पीकिंग इट्स फॉर वेरी चैलेंजिंग। जून जी गर्मी हुजे ऐं तव्हांजी फर्स्ट जॉब हुजे, तव्हां कॾहिं निकिता न हुजो, तव्हां लारकाना वञण लाइ बि तव्हांखे मतिलबु अजीब क़िस्म जी कैफ़ियत थी वेंदी। ट्रेवल यानी कि मां लवर्स न हुयुसि हुन टाइम। पोइ तव्हां डोर टू डोर वञो ऐं तव्हां पंहिंजो कमु कयो, टारगेट ओरिएंटेड जॉब हुई। मूंखे यादि आहे पहिरियों ॾींहुं 2010 7 जून सुबुह जो मां 8 बजे पंहिंजे बॉस खे जॉइन कयो ऑफिस में। 8 बजे 9 बजे खां असां फील्ड में निकिता आहियूं। 3 बजे मां वापसि आयो आहियां, अधु घंटे जो ब्रेक कयो आहे, वरी 4 बजे खां मां फील्ड में वियुमि त राति जो 11 बजा थिया त मां वापसि रूम में आयो हुउसि। इट्स वॉट वेरी हॉट डे एट द टाइम। ऐं उनखां अलावा ॾाढो चैलेंजिंग हो ऐं लिटरली स्पीकिंग जॾहिं मां पंहिंजे घर वारनि सां कम्युनिकेट कयो त उन्हनि चयो त इहा वेरी डिफ़िकल्ट जॉब आहे ऐं बहितर आहे त हिनखे क्वाइट कयो। अच्छा, उनखां पोइ छो जो 15 किलनि जो बैग तव्हां सां गॾु हुजे, मूंखे ट्रेवल मां दादू जीअं वियुसि त हुते असांजो स्टे हूंदियूं उन टाइम। पोइ उन स्टे दौरान तव्हां बिलीव कयो होटलिंग मां ज़िंदगी में न कई। जॾहिं मां होटलिंग कई त मूंखे इंटेरिक फीवर थी वियो, टाइफाइड थी वियो, ठीकु, मुदे जो बुखार जेके तव्हां चयो, मुदे जो बुखार थी वियो त घर वारा परेशान थी विया। मां 7 ॾींहं लीव ते हुयमि। अमड़ मुंहिंजी आई हुते, अमड़ मूंसां रही कुझु ॾींहं ऐं अमड़ रोई करे चयो त पुट हीअ जॉब तव्हांजे लाइ न आहे, असां ईअं सर्वाइव कंदासीं ॾुखियो सुखियो, ऐं तव्हां अहिड़ी टफ कंडीशन में कमु कयो, अहिड़ी गर्मी में कमु कयो, इहो असांखे एक्सेप्टेबल न आहे। अमड़ लिटरली उन्हनि रुनो ऐं जेको आहे उहो मुंहिंजे लाइ बि पेनफुल हुयो। अमड़ खे ॾिसी मां बि आबदीदा थी वियुमि ऐं ॾाढो उहो हुयो। पोइ ईअं थियो त मां उन्हनि खे इनकरेज कयो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई त अमी मां हिन फील्ड में आयो आहियां त हाणे मूंखे प्रूफ करिणो आहे पाण खे। वाह वाह, ज़बरदस्त। प्रूफ करिणो आहे ऐं इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे प्रूफ करे ॾेखारींदुसि। ज़बरदस्त जी। त तव्हांखे थो ॾिसो, जंहिं फील्ड में तव्हां आया हो त तव्हांखे डेडिकेटेड थियणो पवंदो, अदरवाइज़ उहो तव्हांजो टाइम पास ई हूंदो, जीअं तव्हां अर्लियर ॻाल्हि कई। सही। सर, तव्हां मेडिकल जी फील्ड सां रिलेटेड आहियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मेडिकल रेप खे या कोई बि हिकिड़ो मेडिकल सां फील्ड बंदो आहे, हुनखे पंहिंजी प्रोडक्ट खपाइणी हूंदी आहे। बिल्कुलु। ऐं हीअ जेके तव्हां प्रोडक्ट सेल कयो था, ऐं पाकिस्तान में मतिलबु 99% मतिलबु अगरि हिन ॻाल्हि खे ॾिसी त दवाऊं असां वटि फेक थियूं हलनि, पर जेको कुझु परसेंट आहे असांजे पाकिस्तान जो ख़वास तबिको उनखे अवेल करे सघे थो ओरिजिनल दवाऊं जेके आहिनि। माना हिकिड़ो मिथ आहे, इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां उहा तव्हांजे साम्हूं रखां थो। तव्हां उनखे कीअं था ॾिसो त इन जो छा रीज़न आहे? छा वाक़ई हिननि कंपनियुनि जो कुझु अहिड़ो सिलसिलो हूंदो आहे ड्यूअलिज़म वारे सिलसिले में, या मतिलबु इहो हिकिड़ो मिथ आहे जेका असांजे ज़हन में विहारी वई आहे? अदा सवाल हालात हाज़िरा मुताबिक़ त सही आहे तव्हांजो। हाणे हिन में ईअं आहे त मुख़्तलिफ़ टाइप्स जूं कंपनी आहिनि। हाणे कुझु मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि जेके क्वालिटी ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदियूं आहिनि। सही। अच्छा, उनखां पोइ टॉप जूं नेशनल कंपनियूं आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जी बि क्वालिटी अप टू द मार्क हूंदी आहे। जेके क्राइटेरिया हूंदा आहिनि WHO जे तरफ़ां या FDA जे तरफ़ां, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां, उन्हनि क्राइटेरियाज़ खे मीट कंदियूं आहिनि। उनखां पोइ पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली कुझु यानी कि अहिड़े क़िस्म जूं प्रैक्टिसिस बि थी रहियूं आहिनि जंहिंमें क्वालिटी या कंहिं बि ड्रग खे जेके इवेल्युएट करण जा पैरामीटर्स आहिनि उन्हनि ते कंप्रोमाइज़ किथे न किथे थिए थो। ऐं पाकिस्तान में मां ॿुधायांव तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियांव त USA हुजे, चाइना हुजे,
इहे थिक पॉपुलेटेड कंट्रीज़ आहिनि ऐं मेडिकल साइंस जे मतिलबु जेकॾहिं असां फील्ड जी ॻाल्हि कई वञे त उन्हनि में एक्सपर्टीज़ तमामु लेवल ते आहिनि। बिल्कुलु डेफिनेट। ठीकु आहे, त उन्हनि पंहिंजे क्राइटेरिया खे ऐं उते लिमिटेड आहिनि। सपोज़ कयो हिकिड़ो जेकॾहिं ओरिजिनल साल्ट आहे, काई बि ड्रग खे वठो, तव्हां केलपोल खे वठो, केलपोल जेकॾहिं ओरिजिनल हिकिड़ी कंपनी लॉन्च कई आहे त कुझु कंपनियुनि खे अलाउ कयो अथऊं त तव्हां बि ठाहे सघो था अगरि तव्हां पैरामीटर्स खे मीट कयो। पाकिस्तान में मुसीबत इहा आहे त हाणे जेकॾहिं केलपोल हिकिड़ी कंपनी मल्टीनेशनल कंपनी आहे जी प्रोडक्ट आहे, त पाकिस्तान में मोर देन 300 कंपनियूं जेके आहिनि केलपोल जी फार्मुलेशन खणियूं आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां क्राइटेरिया खे कंदो त थी सघे थो अप टू द 50 कंपनीज़ उन क्राइटेरियाज़ खे मीट कनि थियूं। बाक़ी कोई चेक एंड बैलेंस न आहे अनफॉर्चुनेटली। उहो चेक एंड बैलेंस न हुजण जे करे जेको रिक्वायर्ड रिस्पॉन्स आहे उहो वीचारा पेशेंट्स खे नथो मिले, जंहिंजे करे पेशेंट जी मिथ इहा डेवलप थी वई आहे त शायदि हे नकली दवाऊं आहिनि। सही। ठीकु आहे, ॾिसो न हाणे जॾहिं हिकिड़ी कंपनी ओरिजिनल प्रोडक्ट लॉन्च करे थी, उन वरी कुझु कंपनी खे लाइसेंस ॾिए थी त तव्हां बि ठाहे सघो था, असां हिकिड़ो सफिशिएंट अमाउंट में अर्न कयो, हिकिड़ो पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि उन मुताबिक़ तव्हां ठाहे सघो था। पर जेकॾहिं चेक एंड बैलेंस तव्हां न रखंदव त पोइ त वॉलंटियरली हर माण्हू उहो इंग्रीडियंट खणी ऐं मार्केट में सेल आउट करे थो। ठीकु आहे, हालांकि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ड्रेप आहे, पूरो ड्रग रेगुलेशन अथॉरिटी आहे, उन्हनि जो हिकिड़ो क्राइटेरिया उन्हनि खे मीट कंदा हूंदा, पर अप टू द मार्क न आहिनि, जंहिंजे करे उहो रिक्वायर्ड रिस्पॉन्स नथो अचे ऐं डिज़ीज़ क्योर नथी थिए। इन जे करे हिकिड़ी मिथ डेवलप थी वई आहे त इहे शायदि दवाऊं ई न खुली आहिनि। पोइ सर इन जो अगरि रूट खे वठिजे त पोइ त असां सभु उन में स्टोर डॉक्टर इहे सभु इन्हनि शयुनि में मुलविस आहिनि, जे अक्सर जेको आहे सो चवंदा आहिनि त हिन कंपनी जी दवा तव्हां अगरि वधीक हलाई त तव्हांखे हे बेनिफिट्स ॾींदा आहियूं, त इहे बि त कुझु हुनजे पोयों लॉजिक्स आहिनि न, त माना हेठों खां ई हुनखे नथो चाहियो वञे त इहा शइ बहितरु थिए, छो त हर कंहिंजो पर्सनल हिकिड़ो इंट्रस्ट थिए थो हिन में। जेके टॉप लेवल जूं कंपनियूं आहिनि उहे अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ खां जेके आहिनि न उहे पाण खे डिस्कनेक्ट कयूं वेठियूं आहिनि। अच्छा। हा, बाक़ी जेकॾहिं मां तव्हांखे जीअं ॻाल्हि कई न, काफ़ी अहिड़ियूं कंपनीज़ आहिनि जंहिंजी प्रोडक्ट जा रिस्पॉन्सिस उन लेवल जा न आहिनि। सही। पोइ उहो पंहिंजी प्रोडक्ट खे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सेल आउट करण जे लाइ पोइ डिफरेंट एक्टिविटीज़ कंदियूं आहिनि कंपनियूं, डिफरेंट कस्टमर्स खे ऑफर्स हूंदियूं आहिनि, डिफरेंट कस्टमर जे फेवर में कमु कया वेंदा आहिनि। त उन जे करे ॾिसो न, उहो सम्झो त हाणे हिकिड़ी कंपनी पंहिंजी प्रोडक्ट खणी आई, 15 खां 20 प्रोडक्ट खणी आई। ठीकु आहे, हाणे उन 15 खां 20 प्रोडक्ट खणी आई त हाणे उनखे लिखण वारा त उन जा कस्टमर्स आहिनि। ठीकु आहे, लेकिन लिखण वारा उन जा क्लाइंट्स आहिनि, त उन्हनि क्लाइंट्स खे तव्हां कन्विंस कीअं कंदव? या त तव्हां उन लेवल जो रिज़ल्ट ॾियो, तव्हां कन्विंस कंदव, या जेकॾहिं अप टू द मार्क रिस्पॉन्स न आहे, रिज़ल्ट न आहे, त पोइ डेफिनेटली तव्हांखे शॉर्टकट्स तरीक़ा यूज़ करणा पवंदा त तव्हां उन्हनि खां ड्रग उहा लिखारायो। ठीकु आहे, त अहिड़े क़िस्म जूं कंपनियूं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ कनि थियूं। सही। अच्छा सर, हिकिड़ो आम माण्हू, असां जहिड़ो आम माण्हू जंहिंखे इन फील्ड जी ॼाण न आहे, उहो मेडिसन में कहिड़े तरीक़े सां डिस्टिंग्विश करे त मतिलबु आया हीअ मेडिकल असांजे लाइ मतिलबु ओरिजिनल आहे, सही आहे या न आहे, इन अहिड़ो को माना आम पैरामीटर न आहे जेको आम माण्हू इनखे डिटेक्ट करे सघे? इन में बिल्कुलु वैसे त आम पब्लिक खे ख़बर ई न हूंदी आहे। तव्हां भले इंजीनियर आहियो, तव्हां कहिड़ी बि लेवल बैंकर आहियो, कैशियर आहियो, या जंहिं बि लेवल ते उस्ताद आहियो, प्रिंसिपल आहियो, हेडमास्टर आहियो, तव्हांखे मेडिकल साइंस जी जेसिताईं नॉलेज न आहे तव्हां हुनखे एक्नॉलेज नथा करे सघो, नंबर 1। ॿियो हिकिड़ो सल्यूशन जेको मुंहिंजी नज़र में आहे उहो इहो आहे त अॼु जेको दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, त इंटरनेट मां असां फेसबुक खे त यूज़ कयूं था इलाही, या सोशल मीडिया त यूज़ कयूं था। असांजो सॉरी टू से 70 खां 80% जेका असांजी पॉपुलेशन आहे उहा इंटरनेट खे यूज़ करे थी फॉर द एंटरटेनमेंट पर्पज़, राइट? डेफिनेटली। अगरि जेकॾहिं कंहिं माण्हू जेको लिटरेट माण्हू आहे, अगरि उनखे इहो कंफर्म करिणो आहे त ईदर जेका ड्रग आहे उहा वैलिड आहे या इनवैलिड आहे या अप टू द मार्क आहे या न आहे, त उनखे सिंपल जेका ड्रग डॉक्टर लिखे थो उनखे गूगल करिणो पवंदो। अच्छा। ठीकु आहे, गूगल करे उन में लिखंदो त हिन साल्ट में सपोज़ कयो जीअं केलपोल जो मां ज़िक्र कयो, केलपोल में आहे पैरासिटामोल, जी। उहो जेका दवा लिखियलु आहे उन हेठों उन फार्मूलो लिखियलु हूंदो आहे। जी जी। उन फार्मूले खे सर्च करे लिखे त हिन फार्मूले में ओरिजिनल ड्रग कहिड़ी आहे,
या रिसर्च ड्रग कहिड़ी आहे, सही, ठीकु आहे, या टॉप जी ड्रग कहिड़ी आहे, सही। त हुन में हुनखे लिस्ट ऑफ ड्रग्स मिली वेंदियूं त उहो ईज़िली अवेल करे सघे थो। सही सही सही। ऐं इहो बि हिकिड़ो माना बाक़ाइदे हिकिड़ो टेक्निकल न चऊं पर मुशक़त वारो कमु आहे जेको ख़ैर सां उहो बि ॾाढो मुश्किल करे कोई, उहो पर ॾिसो हक़ीक़त में एॾे इहा ध्यानु नथो वञे। ध्यानु नथो वञे, त ॾाढो ज़बरदस्त तव्हां इहो हिकिड़ो रोड मैप ॾिनो आहे, असांखे इन मां ज़रूरु जेको आहे सो सिखणु घुरिजे। सर तव्हां हिन वक़्तु ताईं पंहिंजे इन पोज़ीशन जे थ्रू या पंहिंजे इन कंपनी जे थ्रू कहिड़नि कहिड़नि मुल्कनि खे विज़िट कयो आहे, ऐं सर उतां तव्हां कहिड़ी लर्निंग थी आहे जेको तव्हां पाकिस्तान में रहो था इन एनवायरनमेंट में, वरी इन्हनि मुल्कनि खे तव्हां विज़िट कयो आहे, त कहिड़ी शइ मतिलबु तव्हांखे वधीक लर्निंग लाइ मिली हिन में? अदा मां अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 5 कंट्रीज़ विज़िट करे चुको आहियां। ज़बरदस्त। 2011 में मुंहिंजो वञणु थियो थाईलैंड। वाह, सही। अच्छा, 2012 में अल्हम्दुलिल्लाह मां विज़िट करे आयुमि मलेशिया, ठीकु आहे। 2018 में वरी असां UAE वियासीं, ज़बरदस्त, ठीकु आहे। ऐं 2019 में मां टर्की वियुसि, सही, ठीकु आहे। हिकिड़ो मुंहिंजो पर्सनल टूर हुयो 2015 में, मां पंहिंजी अमड़ सां, उहो कंपनी जे हिसाब सां न हुयो, उहो पर्सनल हुयो, मां उमिरो करे आयुसि अमड़ जी। त 5 मुल्क हिन वक़्त ताईं मां विज़िट करे चुको आहियां। सभ खां वधीक जेको मूंखे अपीलिंग लॻो उहो मलेशिया मुल्क हुयो। उतां जे माण्हुनि जो उथणु वेहणु ऐं डिसिप्लिन ऐं वेदर जेका कंडीशन हुई, अच्छा, मलेशिया काल ट्रूली एशिया, ठीकु आहे। ग्रीनरी जेका हुई, सीक्वेंस हुयो, तव्हां बिलीव कयो त असां इंदिरा मार्केट हुते मलेशिया में ठीकु ठाक बारिश थिए पई ऐं असां शॉपिंग कंटिन्यू कयूं पिया, यानी कि कोई डिस्टर्बेंस न हुई, ठीकु आहे। एॾो हुननि जा रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर एॾो साउंड हो जो असांखे काई उहा न पई अचे। सिर्फ़ु असांखे हिकिड़ी छतरी कंपनी प्रोवाइड कई, ठीकु आहे, जेका असां यूज़ कयूं पिया, बाक़ी असां कोई रोज़मर्रा जो जेको मामूल आहे उहो डिस्टर्ब न पियो थिए, ठीकु आहे। उनखां पोइ मलेशिया जी हिस्ट्री तव्हां शायदि पढ़ी हूंदी, त मलेशिया जी तमामु सुठी हिस्ट्री रही आहे। माण्हुनि महातिर मोहम्मद खे ॾाढो सपोर्ट कयो ऐं डिफ़िकल्ट ऐं क्राइसिस वारे टाइम में उन्हनि पंहिंजा जेके असेट्स हुया उहे गवर्नमेंट खे जेको हैंडओवर कया ऐं उहो मुल्क पंहिंजे कर्ज़ वठण जे बजाए हुननि पंहिंजे पाण सपोर्ट करे उहो अॻिते आया। उनखां पोइ मूंखे थाईलैंड बि सुठो लॻो। थाईलैंड वारा माण्हू इलाही प्रोफेशनल आहिनि। अच्छा, हालांकि तव्हां ॾिसो थाईलैंड में सच तव्हांखे का अहिड़ी अपीलिंग उहा नथी मिले, पर जेकॾहिं तव्हां टूरिज़म जे हवाले सां ॾिसो त हिन वक़्तु टॉप 10 टूरिज़म वारियूं कंट्रीज़ जेके आहिनि उन में थाईलैंड जो टॉप 5 में आहे। ॿियो इहो त हुननि जे हो जेके बि कमु कनि था हुते उहे वॾा प्रोफेशनल आहिनि। असां जीअं थाईलैंड पहुतासीं त हुननि असांखे पूरे एयरपोर्ट खां असांखे सिधो पंहिंजे मार्केट डायमंड मार्केट वठी विया। डायमंड मार्केट कॉम्प्लीमेंट्री हुननि विज़िट करायो। हुन चयो जंहिंखे कोई ज्वेलरी वग़ैरह परचेस करणी आहे हुननि ईज़िली करे सघे। त माना दे एडवर्टाइज़, दे आर वेरी ट्रूली प्रोफेशनल पीपल, ठीकु आहे। वरी हुन खां पोइ जॾहिं मुंहिंजो सऊदी वञणु थियो उहो त रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां हुनजो हिकिड़ो पंहिंजो डिसिप्लिन हो, हुनजो पंहिंजो तरीक़ेकार हो ऐं रूल्स खे माण्हू फॉलो कनि था। 19 में 2019 में असां टर्की वियासीं त टर्की में यूरोप ऐं एशिया ॿई सम्झो त असां विज़िट करे आयासीं। बास्फोरस ब्रिज खे जॾहिं असां फेरी में ट्रेवल कयोसीं थ्रू फेरी, त उहो हिकु साइड असां इस्तंबुल, ओल्ड इस्तंबुल, न्यू इस्तंबुल, ठीकु आहे, हिकिड़ो यूरोप जी साइड कहलाए पई, हिकिड़ी एशिया जी साइड कहलाए पई। त अगेन दे आर वेरी डिसिप्लिन्ड कंट्रीज़ ऐं तव्हांखे हुते रूल्स रेगुलेशन्स नज़र ईंदा। हर हिकु शइ जी टाइमिंग आहे, टाइम जी पंक्चुअलिटी आहे, माण्हू प्रोफेशनल आहिनि, ठीकु आहे। बिला वजह टाइम वेस्ट नथो थिए जीअं असां वटि अनफॉर्चुनेटली थिए थो। वरी दुबई में वियासीं त हाणे दुबई में त तव्हां अॼु खां 30 साल पोइ वञो त दुबई सिर्फ़ु ॿेट हो, कुझु बि न हो, डिज़र्ट हो। उन्हनि दुबई में हिकु ख़ूबसूरती मूंखे नज़र आई त इहा वञी असांखे दुबई में 2018 में ख़बर पई त अंडो जॾहिं मां ब्रेकफास्ट टेबल ते असां वेठासीं त अंडे ते एक्सपायरी डेट लॻल आई। आई वॉज अमेज़्ड एट दैट टाइम, यार अंडो एक्सपायर कीअं आहे, बॉइल एग आहे हुन ते एक्सपायरी डेट लॻी पई आहे। त पोइ हुननि इहो ॿुधायो, जॾहिं मां पुछा कराई, उन्हनि ॿुधायो त जेका बि असां वटि यूज़ेबल थिंग आहे उहा लिविंग आहे या नॉन लिविंग आहे, ठीकु आहे, उन ते एक्सपायरी डेट ज़रूरु मेंशन हूंदी आहे। त सफिशिएंट टाइम ताईं उन में लिखियलु हो त 6 महीननि ताईं अंडो तव्हां मुर्गी ॾिनो, हुन खां पोइ 6 महीननि ताईं यूज़ करे सघो था। 6 महीननि खां पोइ हिन खे तव्हां यूज़ नथा करे सघो। ज़बरदस्त, ठीकु आहे। पोइ वरी हाणे इहा पाकिस्तान में आहिस्ता आहिस्ता आहे। असां तव्हां बिस्किट जी तव्हां हिते वठो, तव्हां कोई रील वठो, तव्हांखे हुन ते बि एक्सपायरी नज़र न ईंदी हूंदी। 2020 खां इहो कमु स्टार्ट थियो आहे हिते असां। हा बिल्कुलु।
ऐं हिन वक़्तु बि काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जिन खे इहे शयूं मतिलबु मेंशन ॾींदा आहियूं मेंशन। अच्छा, ॿियो जेका मूंखे डिस्क्रिमिनेशन खां पाक शइ लॻी दुबई में UAE में, उते दुनिया जो हर मुल्क जो आहे, न गोरे, जीअं असांजो दीन में आहे त तव्हां गोरे खे जेको आहे कारे खां काई अवलियत हासिलु न आहे। सही, प्रैक्टिकली असां इहे शयूं UAE में ॾिठियूंसीं। वाह। हिकिड़ो ब्लैक माण्हू बीठो आहे उहो बि वेटर आहे, हिकिड़ो गोरो चिटो माण्हू बीठो आहे उहो बि वेटर आहे, ठीकु आहे। ब्लैक चेयर ते हेठि थो करे उन पंहिंजी सीट खे, ऐं गोरा उन जे अंडर कमु था कनि। सही, त कोई न आहे, कंहिं बि मुल्क जो अचे, कंहिं बि ज़ात जो अचे, कंहिं बि उन कस्टम जो अचे, दे हैव यानी कि नथिंग टू वरी अबाउट देम, ठीकु आहे। दे ऑलवेज इनकरेज द टैलेंट। अगरि पर्टिकुलर बंदे में हिकिड़ो टैलेंट आहे उहो छो करे मौक़ो ॾियनि था। दे लुक फॉर द ह्यूमैनिटी, दे डोंट थिंक अबाउट द रिलीजियस एक्टिविटी के ईदर इट इज़ अ मुस्लिम और नॉन मुस्लिम और एनीथिंग इज, दे डोंट कंसीडर दिस थिंग्स। मतिलबु उहो जेतिरा स्किल्ड आहिनि उन्हनि खे उहा डेज़िनेशन मतिलबु ईज़िली मिली बग़ैर कंहिं फ़र्क़नि जे। तव्हां वटि वैलिड डिग्री हुजे, जी, तव्हां वटि एक्सपीरियंस हुजे, ऐं तव्हां वटि स्किल्स हुजनि, ज़बरदस्त, त यू कैन ईज़िली अवेल यानी कि UAE जॉब। अच्छा सर, असांजे पाकिस्तान में हिन वक़्तु वधीक कहिड़े मर्ज़ जूं दवाऊं विकिरो कयूं थियूं वञनि? तव्हांजो शोबो आहे, प्रैक्टिकली हुन ते कमु कयो था, जी, तव्हां इन जे हवाले खां थोरो असांखे रहनुमाई कयो। अदा पाकिस्तान में त हिकिड़ो जेको वॾो ड्रॉबैक आहे असां वटि, उहो पाणी जो आहे। वाटर बॉर्न डिज़ीज़िस तमामु घणियूं, ठीकु आहे। तव्हां ॾिसो जेका अगरि डिज़ीज़ ते ॻाल्हायूं था त हिन वक़्तु जेका डायबिटीज़ आहे, जंहिंखे तव्हां शुगर चओ था, शुगर जो रेशो पाकिस्तान दुनिया में 2nd नंबर ते अची वियो। यानी कि अनहेल्दी जेको लाइफ स्टाइल आहे असांजो, जी, जंहिंमें तव्हां ॾिसो त जेके तर तुर वारियूं शयूं आहिनि, ठीकु आहे, उनखां पोइ खाई सुम्हणु, एक्सरसाइज़ न हुजणु, ठीकु आहे, उनखां पोइ हेल्दी फूड न वठणु, उनखां पोइ जेका असां मसनूई मिठास हासिलु करण जे लाइ खंड जो वफ़र मिक़दार में इस्तेमालु आहे असां वटि इलाही, ठीकु आहे। छो जो मां थोरी जेकॾहिं हिन ते रोशनी विझां, छो जो रिलेटेड आहे हिन तव्हांजे चैनल जे तवसल सां, त जेका असां खंडु घरनि में यूज़ कयूं था, जेका चांहि में, जेका स्वीट्स ठाहिण में हेल्प आउट करे थी, बेसिकली खंडु बॉडी मां निकिरंदी न आहे, मेटाबोलाइज़ न थींदी आहे प्रॉपर तरीक़े सां, इहा बॉडी में रहंदी आहे किथे न किथे। पोइ इहा तव्हां ॾिसो 50, 55, 60 साल खां पोइ माण्हुनि में अटैक्स अॼुकल्ह आम थी विया आहिनि, इलाही, ब्लड प्रेशर जा केसिस, हाइपर टेंशन जा केसिस तमामु वधी विया आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ किडनी फेल्यूर जा केसिस वधी विया आहिनि। हालांकि मल्टीपल ॿिया बि कॉज़िस आहिनि, पर वन ऑफ द काज़ की जेको असां रूटीन में, छो जो तव्हां ॾिसो न, जेका खंड जो जेको नेचुरल फॉर्म आहे उहो कमंद आहे, जी, ठीकु आहे। जॾहिं हुनखे फिनिश फॉर्म यानी कि फिनिश प्रोडक्ट में कन्वर्ट था कनि खंड में, त उहो जेको कमंद जो कलर ॾिसो ऐं खंड जो कलर ॾिसो, ॾींहं राति जो डिफरेंस आहे। बिल्कुलु इहो वाइट क़ीअं थियो? हिन में केमिकल्स यूज़ कया था वञनि, ठीकु आहे। उहो वाइट प्योर नेचुरल न आहे, हुन में बाक़ाइदे कुझु बिल्कुलु उन में डिफरेंट क़िस्म जा केमिकल्स यूज़ कया था वञनि, ठीकु आहे। उनखे उनजो फॉर्म चेंज करण लाइ, ठीकु आहे, उनजी स्वीटनेस खे इनहांस करण लाइ, ऐं उनजो कलर चेंज करण लाइ त वधीक अपीलिंग ते डस्टी कलर आहे तव्हांजे हिन जो शुगर केन जो, राइट। हाणे जेकॾहिं उहो ग्रीनिश डस्टी कलर आहे, उहो बिल्कुलु प्योर वाइट थो तव्हांखे नज़र अचे, त असांजो इन तरफ़ त ध्यानु ई न आहे त हिन में छा छा यूज़ थो थिए। जंहिं जॻह ते इन जो वेस्टेज, जीअं सपोज़ कयो बनियुनि में या कुझु जॻह ते उहो वेस्टेज कॾहिं त उते प्रोडक्शन न थींदी आहे काई, उते को फसल न थींदो आहे। इन मां अंदाज़ो लॻाए थो हाउ मच इट इज़ डेंजरस, ठीकु आहे। इहो ईअं ई वञी मादे जी तबाही करे थो, सही, ठीकु आहे। उन सां गॾु डिफरेंट जॾहिं उन वाइटल ऑर्गन्स आहिनि असांजा, हार्ट आहे, किडनी आहे ऐं ब्रेन आहे, ठीकु आहे। उन्हनि जी एक्टिविटीज़ खे इम्पेक्ट करे थो, जंहिंजे करे इहे प्रॉब्लम्स थियनि था। ऐं सर पाकिस्तान में हेल्थ जी जेको आहे सो मतिलबु सॉरी जेका लाइफ जी जेका उहा एज उहा बि तमामु घटि आहे, मतिलबु लाइफ एक्सपेक्टेंसी, हा बिल्कुलु। ऐं इन जो इहो ई वॾो सबबु आहे असांजो लाइफ स्टाइल। ऐं सर असांजे जेको आहे सो मां इन ई सुवाल में तव्हांखे हिकिड़ो मतिलबु इहो कैरी ऑन कंदुमि इन सां ई, त असां वटि साइकोलॉजी जे दवाउनि जो इज़ाफ़ो न आहे थियो, निंड जे दवाउनि जो ऐं इन्हनि जो बि हिकिड़ो। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायो त सोशियो इकोनॉमिकल कॉज़िस बि आहिनि। जी ॾिसो, हिन वक़्तु पेट्रोल खे तव्हां ॾिसो त 292 रुपीज़ पर लीटर आहे, डीज़ल अप टू 300 आहे, ऐं डिफरेंट जेके बि गैसोलीन प्रोडक्ट्स आहिनि उहे ऑन पीक लेवल ते आहिनि, ठीकु। तव्हां बहितर ॼाणो था, उन इन्फ्लुएंस इहो थिए थो त आम माण्हुनि जे लाइ
उहो रेगुलर बेसिस ते उनखे कंटिन्यू करणु उहो डिफ़िकल्ट थी वियो आहे। हाणे थिए छा थो, सपोज़ कयो हिकिड़े माण्हू जी आमदनी आहे 20,000 ऐं हुनजो ख़र्चो थो थी वञे 35 to 40,000, त डेफिनेटली जॾहिं उहो कर्ज़ी थो थी वञे त उहो इट लीड्स टू स्ट्रेस। स्ट्रेस जेको आहे कंटिन्यूअस या अहिड़ी एग्ज़िस्टेंस पोज़ीशन आहे जेका कंटिन्यू लीड थी करे डिप्रेशन खे। पोइ जॾहिं डिप्रेशन माण्हुनि में आम थींदो, ठीकु आहे, त पहिरियों तव्हांजी शुगर कास्ट थी सघे थी माण्हू खे, ठीकु आहे। इहे लिंक था कयूं जेकॾहिं असां, पोइ इहे बाक़ी डिज़ीज़िस बि इंक्रीज़ थियनि थियूं हिन सां गॾु, ठीकु आहे। त जेकॾहिं असां इन शइ ते थोरो कोशिशि कंदासीं त गवर्नमेंट खे इनिशिएटिव्स वठणु खपनि त अहिड़ियूं अवाम खे फैसिलिटीज़ ॾियनि ऐं जेके रोज़मर्रा जी इन्फ्लेशन रेट आहे उनखे डाउन कयो वञे ताकी जीअं माण्हू डिप्रेशन जो शिकार न थियनि। ऐं डिप्रेशन जूं मेडिसन बि इन जे करे ई बिज़नेस वधी वियो आहे। छो जो तव्हां ॾिसो न, जॾहिं हिकिड़ी शइ रिमूव न थींदी त उहा इंक्रीज़ थींदी, उहा इंक्रीज़ थींदी, तव्हां सोचे उहा बॉडी जे कंहिं न कंहिं पार्ट खे इम्पैक्ट कंदी, ठीकु आहे। तव्हांजी जेका ब्लड सर्कुलेशन आहे उहा स्टॉप थींदी, इम्पैक्ट थींदी, जंहिंजे करे तव्हांखे काई बि डिज़ीज़ थी सघे थी। सही। इन करे डिप्रेशन जो रेशो असांजे पाकिस्तान में तेज़ी सां वधी रहियो आहे अनफॉर्चुनेटली। सर, असांजो हिकिड़ो सुवालु आहे कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, छो त तव्हांजी उहा बि हिकिड़ी फील्ड रही आहे एजुकेशन, ऐं अक्सर तव्हां मुख़्तलिफ़ सेशन्स बि इन्हनि ते काफ़ी तव्हांजा थियल आहिनि, ट्रेनिंग्स बि। त अगरि हिकिड़ो बंदो आहे जंहिंजो पैशन कंहिं ॿी फील्ड में आहे ऐं हू मतिलबु अर्निंग जे मजबूरीअ खां कंहिं ॿी फील्ड में आहे, त उहो इन मोड़ ते छा करे? चॉइस वारी फील्ड न आहे त तव्हां जेकॾहिं ॿी का जॉब अवेल कयो था टू अर्न द मनी to provide the support to your family for time being or for permanent, it's depend, त पहिरियों त तव्हां अहिड़ी जॉब ॻोल्हियो जंहिंमें तव्हांजी हेल्दी अर्निंग थिए एटलीस्ट, छो जो तव्हांजी चॉइस फील्ड त आहे कोन, जी, ठीकु आहे। पर जेकॾहिं चॉइस फील्ड न आहे ऐं तव्हां यानी की उन जे अपोज़िट कमु कयो था त कम अज़ कम तव्हांखे हिकिड़ी मोटिवेशन त मिले त तव्हांजो जेको रूटीन वारो सिलसिलो आहे उहो त डिस्टर्ब न थिए, ठीकु आहे। असां वटि हिकिड़ो इशू इहो आहे, चॉइस वारी फील्ड न मिली, असां प्राइवेट फर्म में या इवन सरकारी फर्म में, गवर्नमेंट पब्लिक फर्म में बि असां वियासीं, उन में ॾिसो जेकॾहिं उन लेवल जी तव्हांखे अर्निंग नथी थिए न, तव्हां में एतिरो पावर हुजे त तव्हां उनखे क्वाइट करे तव्हां उन फील्ड में वञो जिते एटलीस्ट चॉइस जी त उहा बि न आहे न तव्हांजी, ठीकु आहे। तव्हां एटलीस्ट हुन में वञो जंहिंमें तव्हांजी कम अज़ कम हेल्दी अर्निंग त थिए। अगरि हेल्दी अर्निंग बि नथी थिए ऐं तव्हांजी दिलि बि नथी लॻे त पोइ इहो जेको सर्वाइवल आहे उहो घणो न हलंदो, सही, उहो फॉर टाइम बीइंग आहे, सही, ठीकु आहे। उन में तव्हां ग्रो न करे सघंदो, हिते डेयर जी ज़रूरत आहे त हू स्विच करे। असल में मां ॿुधायो न, डिसीशन मेकिंग राइट टाइम ते राइट डिसीशन वठणु इहो असांजे लाइ वॾो कंफ्यूज़िंग आहे, ठीकु आहे। पर्टिकुलरली वी पीपल जेके असां हिन वक़्तु तव्हां ॾिसो मिडिल क्लास बि न रहियो आहे तक़रीबन, या लोअर क्लास ऐं अपर क्लास आहे। मिडिल क्लास वारो उहो कॉन्सेप्ट ख़तमु थी चुको आहे ऑलमोस्ट, ठीकु आहे। हाणे तव्हां जेकॾहिं लोअर मिडिल क्लास सां बिलोंग कयो था ऐं जेकॾहिं तव्हां को कमु नथा कयो त तव्हां घर वारनि खे फीड कीअं कराईंदो? डेफिनेटली, ठीकु आहे। त तव्हांखे एटलीस्ट कोशिशि कयो त जेका तव्हांजी जेको सब्जेक्ट फोकस आहे या जेका चॉइस वारी फील्ड आहे उन में तव्हांखे एक्सपर्टीज़ हुजनि ताकी तव्हां उन अपॉर्चुनिटी खे अवेल कयो। न आहिनि त पोइ तव्हांखे जीअं तव्हां ॻाल्हि कई त डेयर हुजे, डिसीशन मेकिंग हुजे, त एटलीस्ट उन फील्ड में वञे जिते तव्हांजी हेल्दी अर्निंग थिए। सर, कॾहिं मतिलबु ख़्यालु आयो त हिन फील्ड खे छॾिजे या सरकारी नौकिरी वठिजे, मतिलबु बेज़ार थी विया हुजो हिन मोदा न आहे करिणो बसि, सही, छॾे ॾियणो आहे? सही। अदा सुवाल त आहे थोरो ट्रिकी ऐं टेक्निकल। ॾिसो, इंसानु आहे, जेकॾहिं मूंखे अलहमदुलिल्लाह हिन फील्ड में 13 ईयर्स थी विया आहिनि, 14 ईयर्स में मां स्टार्ट थी चुको आहियां हिन फील्ड में। त कॾहिं कॾहिं कुझु चैलेंजिस अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांखे डाइवर्ट करण जे लाइ तव्हां एटलीस्ट सोचींदा ज़रूरु आहियो, पर ॾिसो न, जेकॾहिं चैलेंजिस आहिनि त उहे तव्हांखे लाइव रखनि था। हा, बिल्कुलु, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसो, मां जेकॾहिं हिनखे लिंक कयां विद पब्लिक सेक्टर जॉब में, तव्हां जेकॾहिं हाणे सपोज़ कयो तव्हां हिकिड़े प्राइवेट सेक्टर जॉब कयो था त तव्हांखे जेके सहूलियतूं आहिनि, जेकॾहिं तव्हां हिकिड़ी लेवल ते आहियो, मैनेजरियल लेवल ते आहियो, त तव्हांखे तव्हांजी हेल्दी अर्निंग आहे, तव्हांखे 4 व्हील आहे, ठीकु आहे। फैमिली खे तव्हां सुठे नमूने सां क्वालिटी ऑफ लाइफ हुननि जी बहितर आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में सुठी क्वालिटी एजुकेशन ॾेई सघो था, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां स्विच बि कंदव, बेज़ार बि थींदव, तव्हां काॾे वेंदव? ठीकु आहे। तव्हां 30 to 40,000 या 40 to 50,000 वारी जेकॾहिं जॉब कंदव त तव्हांजो सर्वाइवल ॾुखियो थी वेंदो। तव्हांजा एक्सपेंस सेट थी विया आहिनि उन लेवल ते, जंहिं लेवल ते तव्हां आहियो,
सही ठीकु आहे तव्हां जेकॾहिं सोचो बि था न कॾहिं त पोइ तव्हां ॾिसो 50% तव्हां कंप्रोमाइज़ ई न कंदव न ईअं ई आहे तव्हां 4 व्हील वारा जेकॾहिं 2 व्हील्स ते अची वियो त तव्हांजे लाइ ॾाढो डिफिकल्ट थी वेंदो मुश्किल आहे वरी जेकॾहिं तव्हां बाइक ते आहियो तव्हां साइकिल ते अचो ॾाढो डिफिकल्ट थी वेंदो ठीकु आहे त उन जे लाइ ॾिसो इहे शयूं कॾहिं कॾहिं इंसान जे ज़हन में अची वेंदियूं आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में माण्हू जेकॾहिं जंहिं फील्ड में मोर देन 1 डिकेड ॾिए थो न त उहा उन फील्ड खे छॾणु न खपे उन में चैलेंजिस आहिनि वक़्ती चैलेंजिस आहिनि उहे तव्हांखे सेखारनि था ठीकु आहे इहे चैलेंजिस न हुजनि त तव्हां पॉलिश न थींदव तव्हां ग्रूम न थींदव तव्हां चमकंदव न ॾिसो तव्हांखे यू हैव टू बी अ डिफरेंट पर्सन राइट यू हैव टू सर्व द सोसाइटी सो यू हैव टू कंटिन्यू दैट रिदम सर तव्हांजी जेका इहा फील्ड आहे तव्हां अक्सर ॿाहिरि मीटिंग्स या मतिलबु डिफिकल्टीज़ आहिनि तव्हांखे घर में वधि खां वधि मतिलबु हार्डल कंहिंजे तरफ़ां आहे अदा ॾिसो घर वारा बि टू बी ऑनेस्टली मां जॾहिं 13 सालनि खां आहियां त उहो यूज़ टू थी विया आहिनि घर वारनि जी अक्सर इहा शिकायत हूंदी आहे त तव्हां असांखे टाइम घटि था ॾियो वरी जेकॾहिं अचो बि था त ऑफिशियल जेके असाइनमेंट्स आहिनि उहे कुझु तव्हांजूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें तव्हां लैपटॉप खोलियो था ऐं हुन में लॻा पिया हो ठीकु आहे त फैमिली खे टाइम घटि आहे इहा शिकायत हूंदी आहे ठीकु आहे पर हाणे असांखे मैनेज करिणो थो पए ॾिसो जॾहिं तव्हांखे कुझु हासिलु करिणो आहे त पोइ कुझु कॉम्प्रोमाइज़ बि करिणो थो पए ठीकु आहे जेकॾहिं मां ॿाहिरि आहियां त उहो हिननि फैमिली जे करे ई आहियां ईअं ई आहे सर बिल्कुलु न त तव्हां वाक़ई हिन अंदाज़ में कमु न करे सघो हा हफ़्ते में ॾिसो मां 5 खां 6 ॾींहं तक़रीबन ॿाहिरि आहियां ईअं ई आहे ठीकु आहे सैटरडे संडे मां घर हूंदो आहियां सैटरडे बि फुल डे न सैटरडे बि यानी की हाफ डे इवनिंग वारो टाइम मां अची वेंदो आहे कोशिशि हूंदी आहे वीकेंड पंहिंजी फैमिली सां हुजे अच्छा सर तव्हां इंस्पायर पंहिंजी लाइफ में कहिड़ी पर्सनैलिटी खां आहियो तव्हांजी इंस्पायरेशनल पर्सनैलिटी कहिड़ी आहे जेके तव्हां आइडलाइज़ कयो हुजे हमेशह अदा जेकॾहिं हूअं त काफ़ी पर्सनैलिटीज़ मुंहिंजी लाइफ में अहिड़ियूं आहिनि जेके इंस्पायरेशनल आहिनि वधि में वधि मां जेको इंस्पायर थियो आहे पंहिंजी रिलीजियस असांजूं हस्तियूं आहिनि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अली साईं जिन जा कोटेशन्स ऐं साईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं जेके मुंहिंजूं वक़्तनि बवक़्तनि रहनुमाई कंदियूं रहंदियूं बाक़ी हिन फील्ड में जीअं आया आहियूं त असांजो हिकिड़ो लीडर मुंहिंजो बॉस रहियो आहे उहो उनजो नालो आहे शौकत शाह अच्छा ठीकु आहे हू हिकिड़ी लेवल ते हाणे रिटायर्ड थी विया आहिनि बट मां उन्हनि मूंखे घणो हिन फील्ड में इंस्पायर कयो ऐं उन्हनि जूं काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके मां कोशिशि कंदो आहियां त उनखे स्किल्स आहिनि जेके ऐं स्किल्स ॾिसो तॾहिं तव्हांजा यानी की फ्रूटफुल आहिनि जॾहिं तव्हां उनखे प्रैक्टिकली यूटिलाइज़ करे उन मां आउटकम वठो था सपोज़ कयो तव्हांखे हिकिड़ो स्किल आहे त तव्हां हे जेको प्रोग्राम कंडक्ट करे रहिया आहियो ठीकु आहे ऐं पंहिंजो माशाल्लाह चैनल रन करे रहिया आहियो पर जेकॾहिं सभु टूल्स तव्हां वटि आहिनि सही यू आर नॉट गोइंग टू कंडक्ट एनी इंटरव्यू फ्रॉम एनी वन देन इट इज़ यूज़लेस राइट त जेको तव्हांखे राइट सॉर्ट ऑफ स्किल आहे स्किल उहो हा राइट एरिया ते यूटिलाइज़ थिए त उनजो आउटकम ईंदो डेफिनेटली अदरवाइज़ उहो वेस्ट थी वेंदो ठीकु आहे त इहे हिकु लर्निंग्स जेके अकेडमिक लर्निंग्स आहिनि प्रैक्टिकल लर्निंग्स कुझु शयूं कंहिंजूं अपील कंदियूं आहिनि तव्हांखे कुझु शयूं कंहिंजूं अपील कंदियूं आहिनि उनखां पोइ बुक रीडिंग जी मूं में हैबिट न हूंदी ऑनेस्टली स्पीकिंग बुक रीडिंग जी हैबिट मां हिन फील्ड मां ई सिखी अच्छा हा मां यानी की बिफोर जॉइनिंग दिस फील्ड मां थोरी पोइट्री बि कंदो हुअमि ठीकु आहे यानी की बाज़ोक वारो हुयो एलिमेंट पर जॾहिं हिन फील्ड में आयुमि त सभु कुझु विसरी वियो फील्ड में फील्ड रिलेटेड या वैसे जीअं क़ुरान पाक खे माना सां पढ़णु मां अलहमदुलिल्लाह 19 पारा माना सां पढ़ी चुको आहियां ऐं डिफरेंट हदीसनि जा बुक्स बि अलहमदुलिल्लाह मुंहिंजो हिन वक़्तु आहे रिदम आहे ठीकु आहे उनखे उहो पेस न आहे उहो हुजणु खपे उहो ज़रूरी आहे बाक़ी इहो आहे बाक़ी तव्हां पोइट्री जी ॻाल्हि कई त मां अच्छा तव्हां ॿुधणु चाहियो था पोइट्री थोरो हालात हज़रात ॾींदुमि त जेका हिमत आहे उत्साह आहे असां चवंदा आहियूं त यार ॾिठो वेंदो बाक़ी शयूं त हिन ते हिकिड़ी पोइट्री आहे इनकरेजिंग आहे चए थो नज़ाकत नाज़मीनों को सिखाई नहीं जाती नज़ाकत नाज़मीनों को सिखाई नहीं जाती खुदा जब हुस्न देता है नज़ाकत आ ही जाती है वाह वाह ज़बरदस्त जेकॾहिं तव्हां कंहिं फील्ड में अची विया हो त तव्हांजी लर्निंग थी वेंदी आहे ठीकु आहे सभी को सब कुछ नहीं मिलता समंदर की हर लहर को साहिल नहीं मिलता ये दिल वालों की दुनिया है इमरान किसी को दिल कोई दिल से नहीं मिलता वाह वाह ज़बरदस्त इन द लास्ट सर असां चवंदासीं त तव्हां असांजे ॿुधंदड़नि नौजवाननि खे जेके मतिलबु तव्हांखे ॿुधनि था हिन वक़्तु उन्हनि जे लाइ को मैसेज कहिड़ो ॾींदव तव्हां
अदा तमामु सुठो। ॾिसो मुंहिंजी जेके सोशल एक्टिविटीज़ आहिनि हमेशह मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां पंहिंजे नौजवाननि खे दोस्तनि खे या जेके हिन फील्ड में अचणु चाहिनि था स्टूडेंट्स खे उहो मैसेज ॾियां। ॾिसो 3 शयुनि खे कॾहिं बि न विसारणु खपे मुंहिंजी नज़र में। हिकु त इहो त जेका बि फील्ड तव्हां चूज़ कयो था, ठीकु आहे, उन फील्ड सां तव्हांखे लायल रहणो पवंदो, तव्हांखे सिंसियर रहणो पवंदो। पहिरीं शर्त इहा आहे, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां जेको ॿियो नंबर आहे उन पर्टिकुलर फील्ड में यू हैव टू बी कंसिस्टेंट, मुस्तक़िल मिज़ाज हुजणु खपे। ॾिसो तव्हां लायल आहियो, कोई बि कमु कयो था, फॉर टाइम बीइंग उहो कमु करे तव्हां वरी स्विच न कयो। यू हैव टू बी परसिस्टेंट, यू हैव टू बी कंसिस्टेंट, ठीकु आहे, तजुर्बा न कयो। अच्छा, टियों मैसेज इहो आहे त तव्हांजी जेके घर में जेके वॾियूं मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं उहे जॾहिं बि तव्हां निकिरो त उन्हनि जा हथ तव्हांजे लाइ दुआ जे लाइ निकिरनि, तव्हां उन्हनि खे रंज न कयो। त पहिरियों पंहिंजे शोबे सां लायल रहो, पंहिंजी फील्ड सां लायल रहो, कंसिस्टेंट रहो, मुस्तक़िल मिज़ाज रहो, स्विच न कयो। टियों इहो पंहिंजे पीउ माउ जूं, पंहिंजे भेनरुनि भाइरनि जूं, पंहिंजे नियर्स डियर्स जूं तव्हांखे प्रेयर्स हुजनि, ठीकु आहे, त इंशाअल्लाह ताला कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी। ऐं टू बी ऑनेस्ट इमरान भाई, मां तव्हांखे छो त असां हिकु इलाइक़े जा हूं सुञाणा, चवंदा आहिनि त जॾहिं साईं वेंदो आहे सखर त को न को हूंदो आहे जंहिंखे तव्हां पंहिंजी गाॾी ते खणी वेंदा हो, को मरीज़ हुजे या को मतिलबु वञिणो हुजे, पोइ उतां जे अगरि वञण जी कंहिंखे ख़बर पवंदी आहे त उहो ॾाढो ईज़ी फील कंदा आहिनि त अॼु मतिलबु तव्हां वञो था त असां मतिलबु तव्हां सां ई गॾु निकिरी वेंदासीं। ऐं अहिड़ा खोड़ सारा नंढियूं नंढियूं शयूं मां तव्हां में ॾिठियूं आहिनि ऐं अलाह साईं तव्हांखे इन ख़ूबसूरती सां नवाज़ियो आहे त तव्हांजे लाइ हमेशह यकीन कयो जॾहिं हीअ असां मतिलबु प्लान कयूं पिया, जिन माण्हुनि सां तव्हांजे मुतालिक़ ॻाल्हि ॿोल थी, ॾाढा पॉज़िटिव रिमार्क्स हुया ऐं लफ़्ज़नि में बि दुआऊं नज़र ईंदियूं आहिनि न। कॾहिं कॾहिं तव्हां ज़रूरु न आहे त तव्हां मतिलबु को लफ़्ज़ कढो दुआ जे लाइ, पर उन जे लाइ तव्हां रिमार्क्स ॾींदा उहो बि फील थी वेंदो आहे त हीअ हिन जे लाइ केतिरी हिमत रखे थो। तव्हांजी फैमिली जे लाइ हमेशह मतिलबु हर माण्हू खे तव्हांजे लाइ मतिलबु ॾाढो दुआगू पातो आहे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। वॾी महिरबानी इमरान भाई, ॾाढो ज़बरदस्त तव्हां असांजे ऑडियंस खे मतिलबु पंहिंजे एक्सपीरियंस मां आशना करायो ऐं उमेदु आहे त तव्हां ईअं ई कामयाबियूं तव्हां जूं कदम चुमंदियूं। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। वॾी महिरबानी। ऐं लास्ट में मां तव्हांजे चैनल जो ऐं मिस्टर सलाहुद्दीन साहब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे प्लेटफॉर्म ॾिनो त मां कुझु मैसेजिस ऐं कुझु लर्निंग्स जेके मां अप्लाई कयूं न उनखे माण्हू फॉलो कनि ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे। ऐं सोशल एक्टिविटीज़ में रिसेंटली मां हाईटेक ते प्रेज़ेंटेशन ॾिनी कंहिं सब्जेक्ट ते, त अहिड़े क़िस्म जूं जॾहिं बि इनकरेजिंग सोसाइटी जे बेटरमेंट जे लाइ कोई बि इनिशिएटिव्स कोई बि वठे थो ऐं मां तव्हांखे रियली इनकरेज कयां थो, एप्रिशिएट कयां थो जेके तव्हांजूं एक्टिविटीज़ मां ॾिसां थो, उहो हाई स्कूल में हुजनि, उहे सोशल हुजनि, उहे स्टूडेंट जे यानी कि फ्यूचर पर्सपेक्टिव खां हुजनि, त तव्हां तमामु सुठो कमु करे रहिया आहियो। इहो रिदम कंटिन्यू हुजे, जीअं मां मैसेज में बि चयो त तव्हां कंसिस्टेंट हुजो ऐं इंशाअल्लाह ताला ऐं माण्हुनि खे फ्रूटफुल कंदा रहो। इंशाअल्लाह इन में तव्हांजे लाइ दुआऊं बि निकिरनि थियूं ऐं निकिरंदियूं बि सही ऐं माण्हू इंशाअल्लाह मुस्तफ़ीद थींदा। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।